नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो तालका अस्पताल मटियारी जो दौरो करे मुख़्तलिफ़ वार्डन जो मुआइनो करण सां गॾु ज़ेर तामीर ट्रामा ऐं डायलिसिस सेंटर जो पिणु जाइज़ो वरितो आहे ऐं लाॻापियल इख़्तियारनि खे कमु जल्द खां जल्द मुकमल करण जो हिदायतूं जारी कयूं आहिनि। इन मौक़े ते एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर राम लोहाणा, डॉक्टर अमित काका, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग रियाज़ अहमद गाहोटो ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जा अमलदार मौजूदु हुआ। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो डायलिसिस सेंटर जो कमु मुकमल थियण ते आहे। रहियल कमु मुकमल थींदे ई मटियारी वासियुनि खे डायलिसिस जी सहूलियत मुयसरु हूंदी। ज़िले इंतिज़ामिया सिहत खाते जे अमलदारनि सां गॾिजी तालके जे टिनी अस्पतालनि तोड़े ज़िले जे ॿियनि सिहत मर्कज़नि जी हालत सुधारण ऐं मरीज़नि लाइ घुर्बल दवाऊं मशीनूं तोड़े ॿियनि सहूलियतुनि लाइ जोगा उपा वठी रहिया आहियूं। डॉक्टरनि जी खोट पूरी करण लाइ पिणु कोशिशूं कयूं पियूं वञनि। हिननि चयो त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल जल्द मुकमल थी वेंदो, जंहिंखां पोइ ज़िले जी अवाम लाइ सिहत जे हवाले सां वॾियूं सहूलियतूं पैदा थींदियूं। तालका अस्पताल में थर्मामीटर मौजूदु न हुअण ऐं मरीज़नि जी सही परगोर न लहण बाबति पुछियल हिकु सवाल ते डिप्टी कमिश्नर मटियारी चयो त इन वाक़े जी इंक्वायरी कराई वेंदी। जेको बि गफ़लत में मुलविस निकितो उन खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।